टारगेट गवर्नमेंट पूरो करे वेंदी या न? बहरहाल आऊँ तो पंहिंजे ॿिन्ही ज़िलनि जो करे बि थो, बाक़ी गवर्नमेंट भी लगी पई आहे। गवर्नमेंट ॾिने ते आहे कि साल हर सूरत टारगेट पूरो करणो। हिते गाज़ी अहमद जे कुझु फूड इंस्पेक्टर ऐं सुपरवाइज़र जो चवण त असांजी कुझु ख़रीद थियल कणिक बि हिकु हंधि गॾु कई बि वञे, हुननि खे ख़दशा आहिनि शायदि मतिलबु असांजो टारगेट खुटाए कि हिकिड़े जो पूरो कयो वञे। इन हवाले सां आहे त ज़िले जो टारगेट न, जी जी ज़िले जो टारगेट आहे, उन खे असां कंहिं सेंटर जो पूरो थी वियो आहे त ॿिए सेंटर खां पेमेंट कराईंदासीं। हीअं सम्झो काज़ी अहमद जो अगरि 50,000 आहे, 50 करे छॾी, लेकिन असांखे 5-10,000 ॿी मिले थी, असांखे उहो वठणी आहे। काज़ी अहमद न, ॿिए सेंटर में पेमेंट कराईंदासीं। जेसि ताईं ज़िले जो टारगेट न थींदो तेसि ताईं न आऊं वेंड पाण खे रेस्ट में आणंदुसि, न स्टाफ खे, न ई पोइ असांजे जेका आहिनि जिन्हनि वटि कणक आहे उन्हनि खे वेहण ॾींदासीं। गवर्नमेंट जो कमु पहिरियों आहे, बाक़ी सभु शइ पोइ आहे। के था हिन जून जे अंदरि इहो टारगेट पूरो थी सघे? इंशाल्लाह जून जे आख़िरी हफ़्ते खां पहिरीं थी